ईरान टीवी न्यूज़ में भलीकार मान हाँ मुबशर सोली आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। अमरीका इसराइल पारां ईरान ते गडियल हमलो तेहरान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में धमाका। तेहरान जे मेहराबाद एयरपोर्ट, यूनिवर्सिटी रोड ऐं जमहूरी रोड ते मिसाइल किरिया। अस्फहान, तब्रेज़, कुम, लोरिस्तान, करमान, शाह कर्ज ऐं ॿियनि शहरनि में धमाका। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त ईरान खां हमले जे ख़तरे सबबि अॻुवाट हमला शुरू कया विया आहिनि। परॾेही मीडिया जो चवणु आहे त अमरीकी बहरी जहाज़ मां हमला कया पिया वञनि। इसराइली हमलनि खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान जोहरी हथियार नथो रखी सघे। असांजो मक़सदु ईरानी ख़तरनि खे ख़तमु करे अमरीकी अवाम जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइणु आहे। ईरान ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पिण जारी कयल बयान में अमरीकी सदर ट्रम्प चयो आहे त ईरान परे फ़ासिले ताईं मार कंदड़ मीज़ाइल तयारु करे रहियो आहे, जेको अमरीका ऐं ॿियनि लाइ ख़तरो आहे। ईरान जी मीज़ाइल इंडस्ट्री खे तबाह करे छॾींदासीं। अफ़गान तालिबान ख़िलाफ़ ऑपरेशन गज़ब-उल हक़ जारी। पाक फ़ौज किला सैफुल्ला सेक्टर में आला जरगा पोस्ट तबाह करे छॾी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जे बरवक़्त कार्रवाई सबबि किला सैफुल्ला मां दख़ल अंदाज़ी जी कोशिश नाकाम बणाई वई। कार्रवाई में केतिरा ई दहशतगर्द पार्सी विया। पाक फ़ौज अफ़गान तालिबान जे केतिरनि ई पोस्टनि खे तबाह करे दुश्मन खे भॼण ते मजबूर कयो। वफ़ाक़ी वज़ीर इत्तलात अता तारड़ ऑपरेशन गज़ब-उल हक़ जा तफ़सील जारी करे छॾिया। अफ़गान तालिबान ख़िलाफ़ पाक फ़ौज जी जवाबी कार्रवाई में अफ़गानिस्तान में 33 हंधनि खे असराइती तौर ते निशानो बणायो वियो। 361 तालिबान मारिजी विया, 500 खां वधीक ज़ख़्मी थिया। 104 अफ़गान तालिबान चेक पोस्टूं मुकमल तौर ते तबाह कयूं वयूं। 22 चेक पोस्टनि ते पाक फ़ौज पारां कब्ज़ो कयो। 37 हंधनि खे हवाई हमलनि सां निशानो बणायो वियो। अफ़गान फोर्सिस जूं 163 टैंकूं ऐं 72 बंद गाॾियूं तबाह कयूं वयूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त पाकिस्तान अफ़गानिस्तान ख़िलाफ़ कार्रवाई करे बिल्कुलु ठीकु करे रहियो आहे। सहाफ़ी पारां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जंग में मुदाख़लत करण वारे सवाल ते ट्रम्प चयो त बिल्कुलु आऊं मुदाख़लत कयां हां, पर मुंहिंजा पाकिस्तान सां तमामु बहितरीन लाॻापा आहिनि। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ ॿई अज़ीम शख़्सियतूं आहिनि, जिन जी मां तमामु घणी इज़त कंदो आहियां। पाकिस्तान बहितर नमूने अॻियां वधी रहियो आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान सां जेको कुझु करे पियो उहो बिल्कुलु सही आहे। अफ़गानिस्तान जे वज़ीर ख़ारजा जो सऊदी जे वज़ीर ख़ारजा सां राब्तो। सऊदी वज़ीर ख़ारजा मुताबिक़ ॿिन्ही मुल्कनि में ख़िते अंदरि ताज़ी चिकटाण घटाइण बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सऊदी वज़ीर ख़ारजा जुमे वारे ॾींहुं पाकिस्तानी परॾेही वज़ीर इसाक डार सां पिणु टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल कई हुई। नेब पारां मुल्की तारीख़ में सभ खां वॾो ऑपरेशन 350 एकड़ ज़मीन वापसि कराई वरिती। नेब बोर्ड ऑफ रेवेन्यू जे सहकार सां क्लिफ्टन ब्लॉक 1 ऐं 2 में कार्रवाई। ऑपरेशन में नेब पारां 423 अरब रुपयनि खां वधीक मालियत जी 350 एकड़ ज़मीन हथ। नेब हथ कयल ज़मीन सिंध हुकूमत जे हवाले करे छॾी।